दोस्तों हींअर इन महफ़िल जो 8हों कलाम जेको लाॾो आहे ॿुधंदासीं। सजण तू न आए ऐं पंहिंजे वक़्त जो मशहूरु ऐं मक़बूल तरीन लाॾो आहे। दोस्तो कई शादियुनि में वॼायो वियो। हिन कलाम जे लाइ असां सां फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठु रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, मोहम्मद साले चाकराणी ॻोठु बच्चू चाकराणी लग रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहम्मद अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, फ़नकार अजब जलाल शाइर अली अकबर सोलंगी मीरपुर माथेले खां, इंजीनियर वकार अली भेलार मुल्तान खां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। आप याद रखें कि आपके मोरो शहर में गरीबों की नई दुकान जलाल चांडे की नई नई महफिलें भरी जा रही हैं। बहुत से हजरात इसकी नकल करके बेच रहे हैं। आप रील खरीदते हुए आफत न्यूज़ का ठप्पा जरूर देखें। आफत न्यूज़ शाही बाजार मोरो एक दफा खिदमत का मौका जरूर दें। शुक्रिया। Para